चमकन, मेले में तुझे रास्ता था चमकन, ये तो लगे यारी अच्छी भाई, मेले में तुझे ज्योति तू चमकन, हर को मानू खुशियों में चमके, चमके तो नंदो वडो बार, तुझे मंदर जी चमका दसा, आज चमके तो सजो संसार, सजी दुनिया में मुझो झूलन तो चमके, तुझे कृपा तुझो मंदर तो चमके, सजी दुनिया में मुझो झूलन तो चमके। शिकारपुर जूं छोकरियूं अमा माई माई, अमा हथन में खीर कटोरड़ा, माता ॾेखार तोखे पाण पीअन, अमा शिकारपुर जूं छोकरियूं अमा माई माई, अमा हथन में खीर कटोरड़ा, माता ॾेखार तोखे पाण पीअन, ओ देवी विझी छॾियां। तव्हां सभु रेडी आहियो? भाई पंहिंजे अंदरि एनर्जी विझराइण लाइ रेडी आहियो की न? अरे रेडी आहियो की न? सभु रेडी आहिनि त पोइ हाणे 2 मिंट बीहण जी कृपा कयो, वेही वेही। त पहिरें हाणे मूंखे सभु इहो ॿुधायो कि छा तव्हांखे झूलण साईं ते विश्वास अथव? जोर सां ॿुधायो, छा तव्हां If you believe in झूलेलाल, put your hands up, 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 ओ हथ मथे करे, ओ हथ मथे करे, ओ हथ मथे करे, जिंजो बेड़ो कयो तई पार, जिंजो बेड़ो कयो तई पार, ओ हथ ना 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 ना, ओ हिक टंग मथे पेके पई वने, पेके पई वने त पहले स्टेशन ते वेंदी, गाड़ी पकड़ंदी, स्टेशन ते पई वने त ॾिठई कि कुछ चाय वारो बीठो आहे, चवंदो सिंधी माई हुन जो जवाब न ॾे, थी थो सघे छा? हाणे सिंधी माई जो जवाब ॿुधो, हुन छा चयुसि? कारो बूथ हथ में केटली, अरे कारो बूथ हथ में केटली, दूरा खां चिल्लाए चाय चाय, बेचारे जो मुंह ही लही वयुसि। अरे खिलो त सही, अरे खिलंदो न, खिलण में पैसा थोड़ी नथा लॻेव, खिलो भाई खिलो। त हाणे पंहिंजी इन खिल खे ईअं ई बरक़रार कलावती, ओ कलावती, अगर घणी देर जल्दी कर थोड़ो, त बचड़ी हुंदियूं, ॾाढी देर थी लॻाए, जल्दी कर थोड़ो, कंद पकी ॾाढी देर थी लॻाए।
वठी आई है। Look at that beautiful necklace. 30,000 तक हुई। हाँ, रुको 25,000। Wow, Kananda Teresa is looking so beautiful made in Dubai. हाँ, रुको 3 लाख में वठी आई है। कलावती कुछ लेके आ। Thank you. भेनरुनि खे आधार ॾियण वारी राज्य शासन जी मुख्यमंत्री मांझी सदोरी भेण जी योजना। हिन योजना में 21 खां 65 साल जूं भेनरुनि खे मिलंदा 1500 रुपया हर महीने जा ऐं जंहिंजो 2.5 लाख जे अंदरि इनकम हुजे उन्हनि खे ई मिलंदा। इन जे लाइ ज़रूरी कागर आधार कार्ड, पैन कार्ड, बैंक पासबुक ऐं इनकम सर्टिफिकेट। त जल्दी अचो ऐं जल्दी फॉर्म भरो। ॾाढी सुठी योजना आहे ग़रीबनि जे लाइ। वीचारे ग़रीबनि खे पैसा बि कम में ईंदा। सुठी योजना आहे। हाँ, पर 1500 में असांजो छा थींदो? एतिरे से में त असां कुझु न थियण वारो अथव। हाँ प्रिशा, इहा योजना त ग़रीबनि जे लाइ, असां लाइ कान्हे। प्रिशा, त तूं इहा सदोरी भेण जो फॉर्म भरण वेंदी आहीं? न अड़ी, केरु वेठो 1500 लाइ एॾा झंझट पालींदो। उहे बि असां साल भर जी इनकम त 2 लाख आहे ऐं इन मां बि 2.5 लाख असांखे अंदरि खपे। हाँ हाँ प्रिशा, असांजी बि साल भर जी इनकम 2 लाख खां मथे ई आहे। त इहो फॉर्म केरु ई वेंदो भरण? मुंहिंजो हे त गवर्नमेंट जॉब कंदो आहे। असांजी त इहो योजना कान्हे। असांजी बि इनकम 10 लखनि खां वधीक ई आहे। अरे कलावती, तू ये फॉर्म भर सकती है। हर महीने 1500 रुपये मिलेंगे सरकार की तरफ से। हाँ कलावती, देखो ये फॉर्म भरने के लिए बहुत सारे डॉक्यूमेंट्स काम में आने वाले हैं, जैसे कि पैन कार्ड, राशन कार्ड, बैंक पासबुक, इनकम सर्टिफिकेट। ये सारा डॉक्यूमेंट्स तो याद से लेके जाना, तेरे को बहुत काम आएंगे। हाँ कलावती, याद से खड़ी बन जाए। कलावती, कल तो छुट्टी ले और कल ही फॉर्म भर कर आ। हलो को सभई ॼणा सुभाणे ॿाहिरि रोटी था खाइण हलूं। उहे बि त कलावती खे छुट्टी अथसि। न बाबा, सुभाणे त हिननि जा वॾा भाउ अचण वारा आहिनि। मुंहिंजो त न थींदो, मां त न हली सघंदमि। न बाबा, सुभाणे मां त पार्लर वेंदमि, मां बि न हली सघंदमि। मूंखे बि होट कढणो हूंदो आहे, मुंहिंजो बि न थींदो। मां कार शॉपिंग ते थी वञा, मुंहिंजो बि न थींदो। मां बि खोड़ ॾींहंनि खां सोचां थी रतु में जी खंड चेक कराइण वञा। चाची, अरे ब्लड शुगर टेस्ट। अच्छा, ओके ओके, कल का प्लान कैंसिल था क्यों? हाँ हाँ, चलो कैंसिल करो। कलावती, कल तो जल्दी जाना, वहाँ बहुत भीड़ होगी। अरे शाहेड़ी होती है मुख्यमंत्री सदोरी भेण। मुझे लगता है ये वैन रात के 2 बजे से ही है, 2 बजे से। और मुझे ऐसा लगता है कि ये जो बहनें हैं ना, ये हमारे देश की सबसे गरीब महिला है। और जो पहले होंगे ना, उसके खाने के भी वादे होंगे। हाँ हाँ, दादी गरीब है, दादी गरीब। ओ मैडम उठो। अरे शाय ताके दिसन नथो अचेव। मुख्यमंत्री सदोरी भेण आई तव। काथे काथे ए छाय मां त आया। चल ना, मां भी आया। ता सबिन के फॉर्म भरनो है कि ना? हाँ हाँ, भरनो है। आपको फॉर्म भरना है कि नहीं? भरना है। ये सही सुबह 8:30 बजे शुरू थी। हाणे सुबह 5 थे। मुके हाणे सुमन दियो।
में खाली वेठा आहियूं हिकु कमु थी वञे असांजो। अरे छा परेशानी आहे, ढंग सां सुम्हण खे नथी ॾे। दे मां बि पेस्ट करे वठां। हा हा दे। इनमें तो लूण ही काने। अरे बीबी मुझे मत पूड़िया जाए क्या? जल्दी कर। अचो अचो सही शुरू थी वई है। अचो अचो। ठीक है चलो नालो ॿुधाए। प्रीशा। अरे हिननि जो नालो। अच्छा इन्हनि जो नालो ॿुधायां। गुलाब जी गुल, गुलनि जो माला, शुभम नालो थी खणा, झुकेगा नहीं साला। अरे मुंहिंजी माता पूरो नालो ॿुधाए। प्रीशा शुभम सेवानी। नेहा तू, भूमि तू, निकिता तू, माला तू, अरे नीचे आप 1500 दे दे। आपकी साधा इनकम तो 10 लाख 12 लाख 15 लाख से ऊपर है। तब ये लाइन में वो भी आपकी दावत से। मुझे एक इतना बहुत बड़ा है। अरे माझी इतना बाल कटी गया। हाँ मुंजा है तो चवन पया कि तुंजो भाव मुख्यमंत्री थे अन्ना एडी प्यार सा सभिनीनि खे 1500 रुपया ॾेई थो त मुख्यमंत्री के सम्मना कीअं था करे सघूं। हा हा असांजा बि इहो ई चइनि पिया। अरे सर्वर डाउन थी वियो आहे। छा सर्वर डाउन थी वियो आहे? हाणे असां फॉर्म कीअं भरंदासीं? हाणे सर्वर केॾीमहिल ईंदो ख़बर न। तव्हां सभु पंहिंजे पंहिंजे घर वञो। न न असां न वेंदासीं। असां ठीकु आहे तव्हांजी मर्ज़ी। वियो अथई मां त वञां थी आराम कर। अरे छा अहिड़ियूं हूंदियूं आहिनि मुख्यमंत्री सदोरी भेनर? घर में लिखते समय हिननि खे ॾाढो चिल्लाया ईंदा थी। चयो थी कि अॼु खां पोइ मूंखे कॾहिं चिल्लाए जाओ न जो कि मां मुख्यमंत्री सदोरी भेण आहियां। हाँ मुंहिंजा हे त चवनि पिया जेकी मायूं रोज़ रोज़ पेके भॼी वेंदियूं आहिनि हुननि खे त हिन योजना जो फ़ाइदो ई न मिलंदो आहे। मुंहिंजी नंढी धीअ डिंपल त चए थी हाणे स्कूल जी छुट्टी लॻण वारी आहे। कहिड़े मामा जे घर वेंदा? नागपुर वारे देवा मामा जे घर, बारामती वारे अजीत मामा जे घर या थाने वारे एकनाथ मामा जे घर। ओ मैडम सर्वर शुरू थी वई छा? अरे तव्हां सभु छा ते दॿो खाइण लाइ वेठी आहियो? वञो पंहिंजे पंहिंजे घर। न न असां न वेंदासीं। अरे भुख त मूंखे बि लॻी आहे छा कयां? आइडिया सर्वर शुरू थी वियो। अचो 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 लाइन में लॻो। अई अब्बा ये तो मुंहिंजो दॿो थी खाए। आराम कर मुंहिंजो दॿो खाई दी तूं। बुख छो थी खाई मुंहिंजो? हरक मुंहिंजो दॿो। हीअ छा मां तव्हां सभिनि खे फॉर्म ई न ॾींदमि। मां वञां थी ॿाहिरि। न न असांजो दॿो खणो असांजो दॿो खणो। मां पुलाव त मां थी पुलाव खायो। अच्छा ठीक है लाइन में लॻो लाइन में लॻो। नालो ॿुधाए? प्रीशा शुभम सेवानी। नेक्स्ट नालो ॿुधाए? नेहा साई गढ़वानी। नेक्स्ट नालो ॿुधाए? भूमि सन्नी आहूजा। नेक्स्ट नेक्स्ट
देर में मैसेज अची वेंदो। आई मुझे पैसा अची विया। अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज? भाई मुंजा भी पैसा अची विया। वाह मुंजा भी पैसा अची विया। मुंजा भी पैसा अची विया। मुंजा भी पैसा अची विया। हाणे त असां सभिनि मेरे पैसे भी आ गए। हाणे त असां सभिनि जा पैसा बि अची विया। हलो पोइ असां सभई पंहिंजे भाउ मुख्यमंत्रीअ खे राखी था ॿधणा हलूं। हलो 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 एकनाथ शिंदे तव्हां सभिनि सदोरियुनि भेनरुनि जो मां तव्हांखे तव्हां मूंखे चेटीचंड महोत्सव ते घुरायो मूंखे इन क़ाबिल सम्झो मां तव्हांजो धन्यवाद थो कयां। मां पूजा सिंधी जनरल पंचायत दयाल नगर वर्धा इन्हनि जो बि खोड़ खोड़ आभारी आहियां। मां सदोरी भेण योजना इन लाइ शुरू कई आहे कि मुंहिंजी कोई बि सदोरी भेण चाहे उहा महाराष्ट्र जे कहिड़ी बि कुंड में हुजे उनखे काई तकलीफ़ न वञे ऐं जेके बि 1500 मुंहिंजी हर भेणुनि खे आया आहे ऐं अॻिते बि झूलेलाल साईं जी कृपा सां ईंदा। मां इहो आह्वान थो कयां। धन्यवाद ऐं हिते पंहिंजा 2 शब्द समाप्त थो कयां। जय झूलेलाल। जीअं कि तव्हां सभिनी ने ॾिसो इन योजना जे बारे में सदोरी भेण पर इहा योजना अमीरनि जे बारे में अमीरनि जे लाइ कान्हे त बि छा इहा योजना अमीर इन योजना जा फॉर्म अमीर और ग़रीब ॿिन्हिनि ने भरी छॾिया आहिनि। इसलिए माने इहो सोचो आहे कि इहा योजना अमीरनि जे लाइ कान्हे त मां इहो शपथ थी खणा। अगरि तव्हां सभु चाहियो त तव्हां सभु बि मूंसां गॾु इहो शपथ खणी था सघो। मुंहिंजो इहो शपथ खणण जो कारण इहो आहे ताकी कहिड़ी ज़रूरतमंद भेण जी मदद थी सघे। मां इहो शपथ थी खणा कि इहे जेका 1500 मूंखे मिलंदा इहे मां कंहिंजी न्याणीअ जी शादीअ में या न त कहिड़े ग़रीब ज़रूरतमंद खे या पंहिंजी कम वारी माईअ खे ॾींदमि। जय झूलेलाल। जय श्री राम। जय झूलेलाल। ये सिंध जो कदमी लोकगीत। 1500 मिली विया। लेडीज़ जे चेहरे ते ख़ुशी ॾिसण थी अचे 1500 जी। शपथ खयव सभिनि? मां बि न खई भैया। मस्त मस्त त मिले उहे बि ॾेई छॾियऊं। तव्हांखे पतो अथव ये 1500 अचण शुरू थिया न इहो मन नचे वियो। बाप रे 1500 हाणे त वॻो वठंदमि हे कंदमि हो कंदमि। लेकिन हाणे मां पंहिंजे घोट खे ॾिठो त उहे वरी उदास पिया लॻनि। मां उन्हनि खे चयो छो तव्हांखे ख़ुशी नथी थिए मूंखे 1500 था मिलनि हर महीने में। चवण लॻा हा थिए थी न। मुंहिंजो सेठ वेठो आहे कि हली वियो? ठीकु आहे हाणे भई 1500 मिलनि था त मुंहिंजो कमु आहे मां उन्हनि खे कुझु करे खारायां। मां न पंहिंजे घोट लाइ पकोड़ा तरिया। भई मूंखे 1500 था मिलनि हर महीने पकोड़ा खाइण लॻा। मां चयुमि भई मूंखे 1500 था मिलनि इन ख़ुशीअ में मां पकोड़ा तरे थी खारायां ऐं हे अखियुनि मां ॻोढ़ा था कढनि छो भई? मां उन्हनि खां पुछणु लॻमि कि छो सेठ जी पकोड़ा तरे थी खारायां 1500 था मिलनि त उन में बि ख़ुशि न आहियो? चवनि था हा ख़ुशि आहियां। पोइ ॻोढ़ा छो था निकिरनि? चवनि था ज़ाल तरिया पकोड़ा मुंह जो खाधा पकोड़ा मिर्च एॾा विधई वहंदा रहिया घोड़ा।
हूंदा कि कंहिंमहिल घर वञूं सुम्हूं सुभाणे लाइ वरी तयारी करणी आहे त हाणे असांजी लास्ट परफॉर्मेंस लाइ तयार रहिजो जीअं हुननि जे अंदरि जोश आहे तव्हांजे अंदरि बि ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि असांजे लाल साईं ग्रुप लाइ झूलण मुंहिंजो झूले लाल साईं झूले पले वारो झूले लाल मुंहिंजो झूले झूलण मुंहिंजो झूले हो झूले लाल साईं झूले हो झूले वारो झूले हाँ झूले मुंहिंजो झूले बसे ओ मन में बसे दिल में बसे ओ मन में बसे मुझो जो दिन वारो दिल में बसे दिलड़ी मुंहिंजी रोकसे ओ दिल झूलण झूलण पई करे ओ दिल लालण लालण पई करे ओ मात वारी बना बलहारी बना मात वारी बना बलहारी बना जय जय झूलेलाल सभई चओ जय जय झूलेलाल 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 लाल
ओम जय दूल्हा देवा स्वामी जय दूल्हा देवा पूजा करता प्रेमी पूजा करता प्रेमी चित करती सेवा ओम जय दूल्हा देवा तुहे जे दर ते के सजण जन स्वामी दान वठन सब दिल सा दान वठन सब दिल सा कोन ॾिठम खाली ओम जय दूल्हा देवा अंधरनि खे ॾे अखियूं दुखियनि खे दारू लाल दुखियनि खे दारू मन जो पाए मुरादा मन जो पाए मुरादा सेवक कन धारू ओम जय दूल्हा देवा फल फुल मेवा सब जो पोखन मंझ बचन लाल पोखन मंझ बचन तुहिंजे महरम आसा तुहिंजे महरम आसा अन्न पार दियन ओम जय दूल्हा देवा जोत जगे थी जग में लाल तुंहिंजी लाली झूलेलाल तुंहिंजी लाली अमर लाल अजमा वट अमर लाल अजमा वट हे जग जावाली ओम जय दूल्हा देवा जगन जा जीव सबे पाणीअ बिन प्यासा लाल पाणीअ बिन प्यासा जेठ आनंद आनंद गंध जेठ आनंद आनंद गंध पूरन कर आसा ओम जय दूल्हा देवा ओम जय दूल्हा देवा स्वामी जय दूल्हा देवा पूजा गणता प्रेमी पूजा गणता प्रेमी सिद्ध कर रखी से जय दूल्हा देवा ओम जय दूल्हा देवा ओम जय दूल्हा देवा बोलो अमर लाल साहिब की जय अरे अस्त्री में पलो पे दो
ओ तखावत खाली न करे आसो वाहिद लाल वापारी हर नाम जान प्याबी दादर ने हमें तो में मर्द मरिया हारे जोशी जुग गया जो कायम कल जुग में दाता कायम तुझा गम उतारिया खाह तू लाल गमोला ही गम आए रख जे लाज शर्म ओ जो डकिया साथ गुजार जे लालर मां कया मुझो लालर केरिय मुंड मां बारा मुझो लालर मारे बुंड लालर मुंह में केरी हुंड ओ झुलकी बैठे तो लाट में दूल्हा तुझे दर ते तमा आयस सारो कीर जोत जागदी मुझ थी मुझे दिल के आयम दीर हरी बुझाई दो चिंद पीर ओ में दुआ शबदान जो गश्त लाल साहिब की जय आयो लाल हे दुल्हन सुख कजो अन्न पानी जा बंडा भरपूर कजो जरे दिल कजी लड़ा रखजो गौ ब्रह्मा जी रक्ष जे दर ते सालिया जेकी काली न मोटाइजो जेको भी जेकी इच्छा करी ता जे दर ते बचन जी कजो हे मुंजा साईं जेकी बचरा झूलेलाल सिमतिया पूज्य सिंधी जनरल पंज हमेशा अहिड़ा महिना लॻाईंदा आहिनि अहिड़ी किरपा मेहर बख़्शिश करियो बचरनि खां काई बि भुल चुक ग़लती थिए त पंहिंजो बालक बचड़ो सम्झी माफ़ कजो गश के बोल लाल साहिब की जय आयो लाल ताली वॼाए करे चओ झूलेलाल